अस्सलामुअलैकुम। ख़बर ॾींदालू राणीपुर भरिसां यूसी झंडो मशाइक़ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सूबाई सलाहकार मंज़ूर अली वसाण जे हुकुमनि ते मलेरिया, लेशमीनिया ऐं कोरोना खां बचाव लाइ स्प्रे मुहिम जो आगाज़ कयो वियो। रिपोर्ट मूजिबि यूसी झंडो मशाइक़ जे एडमिनिस्ट्रेटर साजिद अली रड पारां सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण जे हुकुमनि ते अमल कंदे यूसी झंडो मशाइक़ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि झंडो मशाइक़ हाजी तेब वसाण, आलिम खान शेख, अली नवाज़ विसाण, मोहम्मद छुट्टल कलोड़ो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में मच्छर मार स्प्रे करायो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे एडमिनिस्ट्रेटर साजिद अली रड चयो त आवाम जी ख़िदमत करणु असांजो फ़र्ज़ में शामिल आहे। आवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु हाज़िर आहियां। हिन चयो त मच्छर मार मुहिम कुडेजी तालुक़े जे 13 यूनियन काउंसिल में हिकु हफ़्ते ताईं जारी रहंदी। हिन चयो त हिन मुहिम जी निगरानी मां पाण ऐं डिस्ट्रिक्ट मलेरिया सुप्रीडेंट मक़बूल हुसैन हिकिड़ो करे रहियो आहे। हिन चयो त यूसी झंडो मशाइक़ जी आवाम जा जाइज़ मसइला हल कया वेंदा। आवाम लाइ मुंहिंजे ऑफिस जा दरवाज़ा खुलियल आहिनि। रिपोर्ट इश्ताक सोढर, अमल न्यूज़, राणीपुर।